बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तो, मौसम जी ताज़ा तरीन अपडेट मुताबिक़ त अॼु जेको सिंध समेत पाकिस्तान में तमामु गरम मौसम ऐं ख़ुश्क रहियो ऐं अॼु जेकी मौसमात खाते जी पेशन गोई मुताबिक़ जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे उतरनि इलाइक़नि में जंहिंमें खैरपुर, शिकारपुर, लाड़काणो, सेठारजा, फैज़गंज, ठरी मीरवा, नारो ऐं ॿिया केतिरा ई जेको आहे सो नंढा वॾा शहर में शामिलु आहिनि, जंहिंमें 23 जून खां 24 जून ताईं तूफ़ानी बारिशूं पवण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। जॾहिं त पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ तरीन बारिशुनि जो सिलसिलो हली रहियो आहे। जॾहिं त अञा बि वधीक बरसातूं पंजाब, खैबर पुख्तूनख्वा सरहद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ तरीन बारिशूं पवण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। जीअं दोस्तो तव्हांखे जीअं ताज़ा तरीन अपडेट ईंदी रहंदी तव्हांखे आगाह कंदा हलंदासीं। त तव्हां जेकॾहिं मुंहिंजे हिन चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो।